أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل يا أيها الناس إن كنتم في شك من ديني فلا أعبد الذين تعبدون من دون الله ولكن أعبد الله الذي يتوفاكم وأمرت أن أكون من المؤمنين وأن أقم وجهك للدين حنيفا ولا تكونن من المشركين ولا تدع من دون الله ما لا ينفعك ولا يضرك فإن فعلت فإنك إذا من الظالمين وإن يمسسك الله بضر فلا كاشف له إلا هو وإن يردك بخير فلا راد لفضله يصيب به من يشاء من عباده وهو الغفور الرحيم صدق الله مولانا العظيم وبلغ رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. लेकिन नबी से जो आशिक़ कोई बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व अस्हाबिही व आलि बैतिही व अज़वाजिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।
मुझा भाई आदमपुर की जमात पाड़े ओड़े वालों कलमे वालों अवाखिर मुबारका यारे बारे मां सूरत यूनुस जो आखिरी रुकू जो आखिरी आयतों तिलावत कई ये हुआ सूरत जिनका मक्के पाक में नाज़िल किया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन भी मक्के पाक में जावा मिठे मदीने में जो हिजरत करे आया आदलपुर वालों यदि नबी मक्के में रोई नितान हिजरत करे मुजारब मखे मक्को प्यारो थी अबे दादे जो शहर मक्को मगे दादो प्यारो आ हाने तुझे तौहीद ऐं कुरान जे करे लड्यो थो वञा हाने उते मगे रहा जेको शहर तोखे प्यारो आ मक्को नबी संगे प्यारो आ मदीनो जो अल्लाह के प्यारो बारियां सुभान अल्लाह डरिया वडे बख्त वारा जो अजो के रब पंजे बैत में विहारे अल्लाह जो जिक्र कुरान भी नसीब क्यों आ मोहम्मद मुस्तफा जी तारीफ जेका रब कुरान में कई उहा भी रब अवां के नसीब कई ये कंजा थोड़ा हथ मथे करे करम नवाजियों के टे शयूं हिन उम्मत के दिनई हिकु कलामुल्लाह बियो रसूलुल्लाह त्यों जो बैतुल्लाह असांगे उए पहलवान बता कयई हिकु कलामुल्लाह बियो रसूलुल्लाह आदलपुर वारा कुरान शफात कई तभी तुझी जाए जन्नत अरबी मोहम्मद शफात कई तभी तुझी जाए जन्नत एड़े नबी जी गुलामी कर जेको जमियो आ उम्मत याद मेराज ते थो वने उम्मत याद ताराज़ी जे तौर ते उम्मत याद क़यामत दी उम्मत याद बरसरात जो उम्मत याद हे कुर्बानी पियो करे समूरा जो उम्मत याद सुभान अल्लाह जो एड़े नबी जी ताबेदारी करे वो बेनाम मिलंदई एक रब तो के पंजो दोस्त बनाइंदो बियो गुनाह माफ करे इहो ऐलान भी नबी से रब कुरान में पाण करायो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। सोना नबी नबूवत वारी ज़ुबान मुबारक सा ऐलान कर अदल परवारा हो नबी संजे ज़ात के हुक्म करे ताकमुल हाकिमीन हुक्म करे सके तो जो बेके ताकत ना मारे कर जो हुजूर
अजु रोज़े अतार में उतां ॾाढियां ॻाल्हाइण जी मोकल भी काने छो त मोहम्मद मुस्तफ़ा आराम में और नबीअ जो रोज़ो जो जन्नत जो टुकड़ो आ जेके गॾु सुता पियान जो उहे भी जन्नती अल्लाह चल हुजूर जे रोज़े जो दीदार कराओ आमीन चौड़ा ॾिया सदको वञा हुजूर जे नाले तो उन्हीअ जे मोहम्मद मुस्तफ़ा जे ताबेदारीअ जो ऐलान भी रब कुरान में थो कराए सोना तुझी ताबेदारी करना मां दोस्त बणाईंदो मान तुझी ताबेदारी करना गुनाह माफ करनो उन्हीं नबी जी ताबेदारी अम्मा आमना थी चए बच्चो पेट मुबारक में आ मक्के जे जबलन मऊ मक्के जे घिटन मऊ मक्के जे बागन मऊ गुजर पई क्या ये लफ्ज बुधन में बे आया बुशरा लगिया आमिना आमना मुबारक हो जाई मुबारक जेको तुझो बच्चो तुझे पेट मुबारक में आ इहो मामूली बच्चो न थी इहो अगियन पोयन जो सरदार थी जमी पवई नालो इन जो मोहम्मद रखजा आने कंडे माडे आदम खां वठी ईसा नबी ताईं जेके नबी आया चौकन जो एड़ो नालो कोने जेको मोहम्मद मुस्तफ़ा जो रब साईं नालो रखियो आ जंहिंजे नाले वठण सां चपन के चुमी अची वञे फर्शद नालो मोहम्मद तस अरशद नालो अहमद मोहम्मद माना सारायल अहमद माना जो सारा कंदर आदल परवारा नबी जी तारीफ करे त रब करे रब जी तारीफ करे त असां जो नबी करे कुरान पढ़ा कंद मन जो हणे तो तोले जी ज़बान न थो हलाए अलम नशरा सदको अञा कुरान जे नाले असां जे नबी जी कुरान में त तारीफ पर तौरेत में इंजील में तारीफ अब इन के आवाज थोरो सनो करे और थोरो आवाज दे अल्लाह तो के खुश करे मारे थकियो अलम नशरा लक सदरक व वज़ाना अनक विज़रक लज़ी अनक ज़हरक व रफ़ाना लक ज़िक्रक आदल पुरवारा तू नबी जी तारीफ न कने शादी पवंदो मुस्तफा जी फर्शन में तारीफ अरशन में तारीफ मानन में तारीफ मलाइकन में तारीफ सदको न्यामा हुजूर जे नाले तो नबी के न सुना तो छाती पांदो मुस्तफा के उठ सुना तो दानियों चो सुभान अल्लाह गोह सुना तो गोह सुनाने थी आऊं केरा जे तू अल्लाह जो रसूल आई मुशरिकन हिन महल ताईं नबी न सुञातो छो 5 मिनट फिक्र करना तॾहिं भी हुजूर जी सीरत हिनन के आहीने जिया नजर अचे आ
त अबे दादे जो शहर मुस्तफा छाजे करे छडियो आ हेरे कंडे जो रहमत वारे कुरान जे करे रहमतुल्लाह आलमीन अबे दादे जो शहर मक्को छडियो आ तौहीद जे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक्को छडियो आ हिन कुरान जे करे मक्को छडियो आ ओ मक्के वारो लडाईंदो लडे वेनुम पर दर दर ते वनी मां मोहम्मद कड़ा खड़काए कुरान बुधाई मुशरकन को कुरान रब खसे कुरान आही मोमिन सुभान अल्लाह चवंदो मुशरक 5 मिनट फिक्र कन त अल्लाह जी ज़ात जे पैदा कियो आ हुक्म उन्हीं जो मनी अला लहुल खल्क़ वल अम्र व तबारकल्लाह ahsanul खालिकीन अंदर कुरान सां ठरे जंहिंजो ठरे ॿई हथ त मथे करो जंहिं पैदा कयो आहे हुक्म उन्हीअ जो मन नबी सही अम्मा मना चयो पेट मुबारक में आ अल्लाह अकबर जॾहिं मूंखे ॼाया ॼमण सां सजदे में विया अशद आंगुर मुबारक जो इशारो मथे क्यों आदल परवरा तू केर थींदो आहे जॾहिं नबियन जो सरदार सजदो रब जो थो करे त तू भी सजदो उन्हीअ जो कर जंहिं सॼो जहान जोड़ियो ॿुधी छॾ जहिड़ो हिन ते आहे ओ हिन ते दिन अंधारनि में इहा सुहिणी तस्वीर जे ठाही थी उहो तो चवई मुझे दर ते झुका हे कुरान हथन में आ अल्लाह गैरत वारो आ जो गैरत वारन के पसंद कर इन्नमल मुशरिकून नजस मुशरिक पलीत आ जे रब के न सुञातो आ त पो जन्नत पाक आ हे मुशरिक जन्नत में कीअं वेंदो जन्नत में उहे वेंदा जेके उथे वेठे बीठे जो रब जे ज़ात के याद रब गो अगे नबी ज़िंदा चवन दे त खबर माखे त सुञातुई इबादत कंजी कंदी आए जई इबादत रब जी कंदी आए मुशरिक के भी मारे वई जे पंजो रब सुञातो हे कुरान मथे ते आ असां जे नबी को मथे जो को नबी भी कोने सवाल को नबियन जो असां जो नबी सरदार 18,000 हे मखलूकात जो मोहम्मद मुस्तफा सरदार आ जे सजदा कराया त नबी पंजा सजदा कराया हुजूर चयो मां पंजा सजदा कराइण न आयो आ उसजुदू लिल्लाह वहदा मां मोहम्मद पाण अकेले साईं जो सजदो कंदो आहे नबी से कंहिंजो सजदो कयो ॾाढा गला पो तू केर थीनो आहे जेको माण्हुनि जा सजदा करे ऐं चवे त आशिक़ रसूल जो आहे न रसूल जा आशिक़ उहे थी सिर कटाए छॾियऊं पर सजदो हिकु ॿाहिरियां नथा ॻाल्हायो भक्त ॾे ख़्याल जा घुरायूं मानी घुरऊं दुआ ॾाढा चओ सुभान अल्लाह इबादत नबी साईं पंहिंजी न कराई नबी साईं पाण इबादत जो रब जी कई बड़ा कुरान ॻाल्हाईंदो अल्लाह ताबुदू
इल्लल्लाह। वाह जो कुरान में मिठा। अल्लाह ताबुदू इल्लल्लाह इन्ननी लकुम मिन्हु नज़ीरुं व बशीर। पैगंबर चवे न क्यो ताबेदारी मगर सवाए अल्लाह जे, न क्यो इबादत मगर सवाए अल्लाह जे। इबादत कहीं अल्लाह जी, न क्यो इबादत मगर सवाए अल्लाह जे। आ मोहम्मद पंजी इबादत करायण ना आयो अल्लाह जे। इबादत जो तवांगे तरीको दसण आयो मां मोहम्मद पाण इबादत रब जी कनो। नबी से नमाज़ां पढ़ियूं नथा ॻाल्हायो, पढ़ियूं जानी इबादत माली कंहिंजे लाइ, जीअण मरण कंहिंजे लाइ। कुरान तो चे कुल इन सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। आदल परवारा बगालियूं खणी आयो आहियां। हेॾो रब जो कुरान, हेॾो मोहम्मद मुस्तफा जो शान। इन बिन ॻाल्हियुनि खां परे वञा, हिन कुर्सीअ तां लाइ उहो कुरान ॿुधाइण आयो आहियां जेको रत जा दरिया पार करे आयो आहे। बदर जो मैदान खून सां ॻाढ़ो, उहद जो मैदान खून सां ॻाढ़ो, करबला जो मैदान खून सां ॻाढ़ो। उहो कुरान हज़रत उस्मान गनी जंहिंजी तिलावत पियो करे उहो बि खून सां ॻाढ़ो लॻो पियो आहे। हज़रत उस्मान जान ॾिनी पर कुरान न छॾी। वक्त उन्हनि जा जेके कुरान पढ़दे शहीद थी विया। सुभान अल्लाह त चौड़ा जा के नमाज़ में शहीद थिया, के कुरान पढ़दे। वो ताकत कहिड़ी आहे बाहि खे जो उन्हनि जे वार खे साड़े बाहित परे आ। पर दूहे जो तव बि चओ न ईंदो। इहे दुनिया आख़िरत में कामयाब थी आ। जन जा सिर सजदे में रब जी पाकाई वॾाई बयान कंदे हलिया विया। मुबारक उन्हनि खे जेके कुरान पढ़दे हिन फानी जान खे छॾे जो जन्नत ॾे रवाना थी विया। कुरान नथो वणे, मस्किरियूं टप्पा नाच मर मर त ख़बर पवई न। जन हिन खे सुञातो उहे कबर में लांदा कबर कुशा। सुभान अल्लाह त कयो। 5 फुट कबर पर कुरान ऐं नबीअ जे ताबेदारीअ जे करे जो उन्हनि जी कबर एतिरी था मलाइक कुशादी कनि जेसि ताईं चओ नज़र थी पए। 5 फुट कबर पर जन कुरान ऐं मुस्तफा जी गुलामी कई, कुरान जी मज़ूरी कई, उन जी कबर 12 मिट्टी अंदर बिश्त जो बाव। केतिरो भी रहे आखिर मौत मुशरिक दीन न मर। साद साहब अगे नबी तो फरमाए साद जी मुंहिंजा सोना तू गैरत वारो आए तोखो वधीक मां मोहम्मद गैरत वारो मां मोहम्मद को वधीक अल्लाह गैरत वारो। रब वरी गैरत वारन के चो पसंद कंदो आ।
गैरत मुवहिद वटा, गैरत मुस्तफा जे आशिक वटा, गैरत जो कुरान जे मनण वारन वटा। ॾाढा चओ सुभान अल्लाह। गोह नबी के सुञातो, उठ सुञातो। अबू जहल हथ में पथरियूं खणी आयो, उन्हनि भी चओ सुञातो। वरी अञा ॿुध, हरणीअ नबी साईं खे सुञातो, ॿधी पई आ। शिकारी कैद करे आयो त हेॾे निहारी, हेॾे ॾिठई रसूलुल्लाह जन अजन पिया। अर्ज़ कयई सोना मुंहिंजी ज़मानत खणो। मां कैद थी वई आहियां, बच्चा मुंहिंजा अम्मा अम्मा करे पोयों ॻोल्हींदा। मां नज़र न ईंदमि, मता मुंहिंजनि जो जिगर फाटी पए। तूं रहमतुल लिल आलमीन आहे। दुआ थो कयां आदलपुर वारा मन निंड में नबीअ जी ज़ियारत थी वञे। बस ए चाह आहे। ॾाढनि चओ सुभान अल्लाह। शिकारी अगे चयूं हिन खे आज़ाद कर, मां मोहम्मद हिन जो ज़ामिन आ। असां त बच्चन जी खिदमत था कयूं त कुराड़ा थींदासीं, हे असांजी खिदमत कंदा, मरी वेंदासीं कुलड़ो ॾेई क़बर में दफ़न करे मोटी ईंदा। पर ॿुध, जानवरनि खे भी बच्चा प्यारा आहिनि। इहा हिकमत जो रब। हा, शिकारीअ खे चयूं आज़ाद कर। केरु पियो आज़ाद कराए? वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। हे कुरान अॻियां एॾा माण्हू न आया आहिनि जेके मलाइक आया आहिनि चओ कुरान ॿुधण लाइ। आदलपुर वारो सिजु लहंदो आहे, असां पंहिंजे घर जे पधर मां आसमान ॾे नज़र कंदा आहियूं, सितारा नज़र ईंदा आहिनि। जिते कुरान पढ़ियो वेंदो आहे उते नूरानी लाइट चमकंदी आहे। आसमान वारनि मलाइकनि खे उहा लाइट नज़र ईंदी आहे। मलाइक उन लाइट ते लही ईंदा आहिनि जो कुरान ॿुधण लाइ। आसमान को मलाइक आया आहिनि कुरान ॿुधण। अञा तूं घर विसरी वियो थी, मौत क़बर वई थी विसरी, आख़िरत वई थी विसरी। लहू क़बर में त ख़बर पवई न मोमिननि जे लाइ। चओ क़बर जो सिंगार कुरान। शिकारीअ खे चयूं हिन खे आज़ाद कर, मां मोहम्मद हिन जो ज़ामिन आ। शिकारी तो चए साईं हे जंग जो जानवर वयो त कीअं मोटंदो। मुस्तफा तो चए हिन खे आज़ाद कर, जेसि ताईं वापसि न ईंदी मां मोहम्मद बीठो। हरणी वई बच्चन के गोले लदई, कन खीर पीतो कन न। बच्चन के दीजे जल्दी क्यों, देर न क्यों, मां कैद थी वई आहियां। रहमतुल आलमीन ज़ामिन ॾेई आई आहियां। मता ज़ालिम नबी सिंह तंग न करे। बच्चा था चवनि अम्मा अग में तूं थी असां तुझे कढूं, असांखे भी वठी हल त इन रहमतुल आलमीन जो दीदार कयूं जंहिं तुंहिंजी ज़मानत कई आहे। दुआ थो कयां मन उहा रात थई
तो हुजूर दिसे तो उम्र जा दुख लई हे सोणवा हे सोणवा हे सोणवा ये जमात सजी सोनिया जो जहान सजो सोणो हजरत यूसुफ सोणो हो हजरत इदरीस पैगंबर वो भी डाडो सोणो पर अरबी मोहम्मद सोनन जो सरदार आदलपुर वारा वो रब केडो न सोणो हुंदो जे सजो जान सोणो बनायो उन जी भी ज़ियारत थींदी घबरायो न कंहिंखे थींदी जो जंहिंमें ॿ ॻाल्हियूं पढ़ां क़ुरान ॾाढा ॻाल्हायो छा थो चए क़ुरान फमन कान यरजू लिका रब्बिही वलियामल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादत रब्बिही अहदा जे तो जंहिंखे मूंसां मिलण जो शौक़ आहे उहो ॿ कम करे हिकु अमल सालिया करे ॿियो मुंहिंजे इबादत में ॿिए खे शरीक न करे 70,000 नूरानी पर्दा परे करे आख़िरत में माला पंहिंजो दीदार कराईंदो रब ॾिसदा दुख ई लही वेंदा हा हजरत यूसुफ जेड़ा समय गडु कर मुझो नबी अन्यामत हजरत यूसुफ के मोटी दो चा हरणियन जे वाक़े ते हजरत यूसुफ के जुलेखा जे सहेलिन ॾिठो हथन जूं आंगरियूं कपे वेठियूं जो ईमान भी नांदऊं जन मोहम्मद मुस्तफा के ॾिठो जो अवल ईमान आंदऊं सिर पो कटायूं सुभान अल्लाह न थो चए सिर कटाइण का मज़ाक काफरन के नबी जा आशिक परवाना ललकारे पिया चवन सब कुछ छड़े सघूं था इन्हीअ जवान जी गुलामी नथा छड़े सघूं चवे तो वक़ताना अयदियहुन्न वकुलना हाशा लिल्लाह मा हाज़ा बशरा सच्चो कुरान सूरत यूसुफ मिठो कुरान इंशाअल्लाह कब्र में लहंदे सब छड़े वेंदई हेक इन जो दीदार त कयो अखियूं ठरी पई नारो ये थाणो जणो 15 ॾींहंनि जी बुख थी एड़ो त नारो हणो रोड ते त ॿुधजे त अञा रसूल जा आशिक आहिनि वक़ताना अयदियहुन्न वकुलना हाशा लिल्लाह मा हाज़ा बशरा तीअं ते त दहां कंदो आहियां जंहिं महिल बाल जी मेच ॾिसंदो आहियां हे क़ुरान ॿुधी तूं इहो लफ़्ज़ चओ सुभान अल्लाह 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 पाक खाइण खाऊं पीअण खाऊं निंड खाऊं ॼमण खाऊं अल्लाह अकबर घरवारीअ खाऊं औलाद खाऊं आजिज़ी खाऊं रब पाक आहे भी अकेलो तोखे निंड तो कराए पाण जागे तो पर थक भी न थियो रात जो निंड पियो आए किवलियूं खट ते थियूं घुमन माकोड़ा मच्छर दर्जन गोगरे जो टड़को थी मलाकन के तो चे नौकर थी न जो परो जो हे निंड करे
मुझो मानो ता नौकर थी परो दियो छो त हे मांखे ॾाढो प्यारो आ हे उथे वेठे बीठे मुखे याद कंहिंखे याद कंहिंखे क्यों फज़कुरूनी अज़कुरुकुम चवे तो तहां मुंहिंजो ज़िक्र कयो मां तहांजो ज़िक्र कयां तहां माण्हुनि में याद कयो मां मलाइकनि में याद कयां तहां फर्श ते याद कयो मां अर्श ते याद कयां कंहिंखे याद कयो कुरान हथन में आई माई मरियम नंढड़ी आ बंद कमरे में रब के याद कई छत चीरे अणमंदायता मेवा एड़े के नथो सुनाने हजरत यूसुफ जेड़ा जान गडु कर तभी मुझो मोहम्मद अन्या मथे सोहेलियों पयूं चवन हे मानू नाए मलाइक सगोरो आ इन हाज़ा इल्ला मलकुन करीम कुरान वो ॿुधाइण आयो आहे जेको ॾुखी घड़ीअ में कमु अचे वो कुरान ॿुधाइण आयो आहे जेको पढ़ण में उॾारे सिधो वञी रब सां कुरान चवंदो पंहिंजे परवाने खे हे उहो थी तुंहिंजो रब जंहिंजो काबे ॾे मुंहुं करे सजदा कई नबी साईं बि ॼमण सां जो सजदो रब जो कयो आंगुर मुबारक जो इशारो मथे करे सिर सजदे में रखी छा पिया चवन अल्लाहुम्मा ग़फिर ले उम्मत इते भी उम्मत याद तो के टीवियों तो के डिशूं बादर जेरी मोबाइल गंदा प्रोग्राम ॾिसी रात जो निंड कर ये मरी वए त किनो थी मरदे पर जे कुरान पढ़ंदे ॿुधंदे नबी जे गुलामीअ में मौत अची हुई त पोइ तुझे जनाज़े में माण्हू त ईंदई पर आसमान खोलई मलाइक ए बाज़ारियूं आदलपुर जूं भरियूं पयूं हूंदी हैरान हूंदी दुनिया हेॾा माण्हू काॾां आया ये माण्हू बि हूंदा त मलाइक कुरान वणे ई नथो बाहि जहन्नम जी सुजाए छॾींदई मलाइक न हो जो नबूअत जो चेहरो हो नबी सोना थी लान पर असां जो मोहम्मद अन्या मथे वज़ोहा थकलो जोर जा अरे रोज बथा थी वञनि रात जो खिले अढाई टे जलसा चार मां कुरारो टको न लहा तंगाड़ीअ ते भी कोन बि आहे हिन जी एडी बरकत आहे ॾींहुं कुरान रात कुरान निंड पिया हूं निंड में भी रब कुरान थो ये सब मोड़ जा साथी तोड़ जा साथी बची एक कलाम अल्लाह बियो रसूल अल्लाह नबी शफाअत कई अठई दर जन्नत जा खुली मिलंदई कुरान शफाअत कई अठई दर जन्नत जा रब खोले दींदे रब चोंदे बाना जेड़े दर मां दिल घुरई हलियो वञो मां अल्लाह तो को राज़ी हां मुंजो सोनो नबी भी तो को राज़ी आ मुंजे कुरान तुझे ला सिफारिश भी कई आ त मां वट हुज्जत भी कई हाँ ये कुरान अथन में आदम को वठी ईसा नबी तन जेके नबी आया पर असांजो मोहम्मद करीम भी रब वट हुज्जत न कंदा न कुरान हुज्जत कंदो छो त कुरान अल्लाह जो कलाम सूरत मुल्क सूरत सजदा जेड़ी भी सूरत कुरान जी यासीन वाक़या मुज़म्मिल कनुडे ये गाल्हाई रब सां रब मांखे रोज पढ़ दो हाँ हाणे या असांखे कुरान मां कढ कढी छॾ
न त असांजी शफाअत क़बूल करते न के जन्नत में वठी वञो त दुख लई किरोड़नि जे मालिकन के पलंग ते निंड नथी अचे जेको रब टॾे ते क़ुरान पढ़ण वारनि खे निंड्रांदो करे अर्रहमान अल्लमल क़ुरान क़ुरान मिशन तपे द लोलियूं ॿुधाए न क़ुरान जो ईमान हेरे हेरे तक मरण घड़ीअ ताईं उन्हनि खां जुदा न थींदो जंहिंजो वास्तो क़ुरान दुकान ते वेठा आहिनि बि क़ुरान यादि बंद था कनि बि क़ुरान यादि निंड भी कुरान याद नबी से हिकिड़े मुकाम में गुज़र कयो हेरे कंदे हिकिड़ी कबर ते अज़ाब ॿीअ ते अज़ाब रड़ियूं पर टीह कबर में साहबन चयो अल्लाह जा रसूल इन कबर में कुरान जो आवाज़ तो सॼो ॾींहुं कुधन कमन में आए हया अचे तो त मां उम्मती कंहिंजो आहियां जे वट काफर कुंवारियूं न्याणियूं अमानत में छड़े वेंदा तो 1000 5 10 50,000 लख कोई अमानत में रखी वने शायद भी कोने कुरान खंदे मथे ते माके करी दिनाई पर नबी वट कुंवारियूं न्याणियूं अमानत में छड़े वो सफर ते वेंदा काफर चवंदा मिट कोन नव माइट कोन नव के मिटन माइट त परे हन पर असां जे घरन खां भी वधीक असां जे न्याणन जो अमन मोहम्मद मुस्तफा जे घर सॼो ॾींहुं तारा बिले वारा पटियूं रोड ते तो वे पर न्याणन दे तो निहार हया काॾे वई माई मरियम जो एडो हया जड़ी मलाक मानू जी सूरत में आए चवेस थी केरो आए हेडे काडे तो अचे परे थी के मते न कावड़ मरियम में उन्हीं मोकलियो अना रसूल रब्बिक ले आहबलक गुलामन ज़किया एडो मारा सुभान अल्लाह धरिया चवेस तो मां तो के पाकीज़ा बार जी बिशारत जणायो मतो फैसलो तुझे ला पुट जो थियो एडो हया जड़ी पुट जाए मरियम ती जे मरी वना हेड़े बार जमण खां अर्श वारो तो जे मरियम गणती न कर बच्चो भी माननो दमाए दामन भी मां आजाद कराइनो माए जट वे दुआ था करो अब्बा काडे वेंदा से या खटो अलाए सुबह उठो अलाए को अल्लाह घड़ी जी खबर नथी जट हिन दिलबर के रोजानो टाइम दींदो कर हे तुझे बदरों मलाइकन सा भी गालाइंदो रब बुट्टू तड़े नहीं आहा या ताकत कहीं जंगला बार को गल राय दामन भी आजाद कराई अखम पट हया में हयाती गुजार मर्द हुए भला जन में हया और तू हुए भलियूं जो जन में हया शुएब नबी जे न्याणन मऊ हिकड़ी न्याणी हजरत मूसा दे पे आई एडो हया ओ जे हया वजी रब कुरान में नेकी गई जो है सच्चो हथ मथे खणी जो कुरान सच्चो तो कड लगन वारा भी सच्चा नबी सच्चो गुलामी करने वाला भी सच्चा है बुद्धि आदल पुरवारा हिन मल तई मुस्तफा के न सुना तो थी हरणिय त सुना तो शिकारी के जड़ी डिठो हरणिय के बच्चन सूदो नबी संगे जी सुना असा तो के न सुनाने सकियाऊं हिन हरणिय भी तो के सुना तो हने जल्दी कर देर न कर पढ़ा कलमो तो मुसलमान थिया वरी तुझे करे हरणिय के भी आजाद तो गया बड़ा
कंदु वमा अरसलनाक इल्ला एड़ा लाऊ डडे 2 बजे कुरारे के विहा रब जे फजल सां निंड में मानू थींदा ईमान वारो घर कीअं वेंदो चवंदो उते वञा जाते रहमत वस वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन वो नबी ने जेको जहान अल्लाह रहमत बन गया जंगल जो मानू आयो नबी संगे तो चे नबी तो सदाए शायद दे हुजूर चयो हे सुनो सिद्दीक हे सुनो बिलाल हे नंढड़ो अली सुभान अल्लाह इन तो करे ये मुझे नबूवत जा शाहिदन काफराओ तहां माखे नबूवत न ॾिनी आहे माखे नबूवत रब ॾिनी अरे हुजूर सां एॾा झेड़ा क्यों न मञींदासीं नबी करे रब चयो तूं होको ॾे कुल या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ ऐलान कर तो पूरी दुनिया जा इंसानों मां के रब तहां रसूल करे मोकलियो काफर था चवन न मनींदासे रब तुझो ताकत वारो आ अजाब करे असांते न मनींदासे तोके रसूल करे रब हिय था चवन के पैगंबर कदो को खत्म कयाना हेदे नवे जाए दुआ खां अग में मजूरी दुआ में मिलंदई जवान आए वेही गोडा झुका अज जेकी रब को घुरदे अल्लाह दई छई छो तो कुरान बुधो थी रब तो के खाली न छड़ींदो अल्लाह चवंदी बाना अज जेकी घुर तो मारिया छो तो हिकु निंड न थो करे बियो जागे थो हेरे तक टियों सदाई जीअरो चौथो जो सभिनी ते उन जी नज़र आ बियो सभिनी जा सद बुधे थे केर तो बुधे इन्नहु हुवा समीउल बसीर जो बुधंदड़ बिया त ॾिसंदड़ बिया नूह नबी जो बेड़ो बुढ़े पियो क्यों रब जी नजर इब्राहिम नबी अड़ाह में रब जी नजर बाहिम बाग कई हजरत खलील ते इब्राहिम नबी गर्दन ते काती पियो हलाए रब जी नजर अरे काती मुड़ी थी पई दुबो जन्नत में घुराए भज जिब्रील 7 आसमान क्रॉस करे दुबो जन्नत में खणी अच इहो खलील जे अग्यों रख इहो कुछ जी वने इस्माइल बची वने जो तो इस्माइल निमाना नेड़े खणी माडे तो हारे मुंजी भी नजर थस सुभान अल्लाह न कोहाइंदो माज इन जे पीढ़ी मां इन जे पुष्ट मां अरबी मोहम्मद पैदा कन उहो नबी जंहिंखे उठ सुञातो हरणीअ गोह खजीअ जे सुकल थोड़ खजीअ जे गोशे जंगल जो मानू पियो जे नबी संगे शाहिद दे नबूवत जा अल्लाह न पिया मन नबी से फरमाया अबू बकर हे बिलाल हे नंढड़ो अली के बियो को शाहिद नबी फरमाए खजी ॾिसेंदो
जैसे हाँ जे इन में खाड़ कुन जो गोशो भी थियो इन के मां मोहम्मद करीम ये आंगुर मुबारक जो इशारो क्या यो उतों लही रेडियों दींदो मुझे कदमन में अचे मुझे नबूवत जी शाहिदी दे पो ईमान वाणी दलील तद सुना हियर रहमतुल्लाह अलमीन इशारो क्यों उत्तम गोशो लथो आ रेडियो दींदो तो नबी ज़िंदे अचे इए पे आयो जी नंढड़ो बार अम्मा दे रेडियो दींदो खीर जे लाइंदो नबी ज़िंदे कजिए जा गोशा सुनाने तो आऊं केरा गोशे में वर्दी निकती वल्लाही नशहद इन्नक लरसूलुल्लाह आद नबी जो शान बुधाए ईमान ताज़ो गोशे में वर्दी निकती शादी तो जा तू अल्लाह जो रसूल आहे नबी ज़िंदगी पे चवन यहूदिन जे आलमन मीटिंग कई सब गड्या कई वडो जादूगर पर जादूगर जो जादू जमीन ते हलंदो मथे न हलंदो चवे जे सचो नबी आहे त चंड चीरे ॿ टुकड़ करे ॾेखार हुजूर चयो रब मां चंड चीरण त न आयो माखे मोकिलियो थी अन अतलु वल क़ुरान सुभान अल्लाह डरी जान छड़िया है इंशाअल्लाह पूरो कलाक बुधाइंदो मैं कुरान और नबी जा मौजज़ा हा हा रब माखे तो कुरान पढ़न लाइ मोकिलियो थी उतल माऊहिया इलैक मिनल किताब व अकिमिस सलात जे नबी ते कुरान नाज़िल कई उन के जे तू बकम कंदो कर एक तिलावत कुरान जी कंदो कर यो जेको मथे घुराए तोहफे में मेरा दिवारी रात नमाज ॾिनी दमाए या नमाज पढ़ असा वटि न कुरान न नमाज वो बरकत चाहते पई बीमारियों घरन में वञन न थियूं हजार कमाया के काॾे विया के काॾे वरी सुबुह सां परेशान गणतिन में आए पर जे चवें त परेशानियूं मुंहिंजूं ख़त्म थियनि त पोइ हिन खे सॼो पंज वक़्त हिन दर ते झुक हिन कुरान जी तिलावत रोज़ कर परेशानी अचई हे वज़ीफ़ो पढ़ंदो कर इन्नमा अवा वञो न जल्दी तो दुआ घुरा पर पढ़ा चाहतो कुरान करीम कुरान हकीम कुरान अजीम कुरान अजीब कुरान मजीद इन्नमा अश्कू बसी व हुज़्नी इलल्लाह इहो वज़ीफ़ो पढ़दो कर आऊं रब पंहिंजा दुख गम बेकरारी तुझे हवाले हिकिड़ी माई ॾाढो परेशान में बुज़ुर्ग वटि आई उन इहो वज़ीफ़ो ॾस माई एॾो पढ़ियो राति ॾींहं पे पढ़े राति जो निंड में ॾिठई त हिकिड़ो वण आहे अहिड़े क़िस्म जो मां उमिरि न ॾिठो आहे उन वण जे पते ते इहा आयत लिखी उन माईअ जा दुख लही सुभान अल्लाह चओ ॾाढा तकलीफ़ परेशानियूं अची उन्हीअ खे यादि कंदो कर हुजूर चयो रब मां चंड त चीड़न आयो आहियां ओ मूंखे त क़ुरान पढ़ण लाइ दुनिया में मोकिलियो थी हिने था चवन चंड चीरे ॿ टुकड़ करे ॾेखार कंहिं पैगंबर गणती न कर मां जो आहियां जंहिंजो रब सभई ॾाढा चओ
जंहिंजो रब तंहिंजो सभु इब्राहिम नबी जो रब हो ताक़त ही बाह के जो बरे जो ॿारहं बल अंदर बाग छो त जहान दुखन जो आहे नबी से फरमायो तो मोमिनन जे ला दुनिया जो जहान जेल खानो आहे हिन जो सुख जो ज़मानो मां रब आख़िरत बणाई आहे मज़ा उते अथसि जो हे नहरियूं हे बाग हे मेवा हे पट जा वॻा हे सोन जा कंगण हे वॾे नखिन वारियूं हूरा हे बाग जन्नत जा ॿियो त सभु कुझु ॾींदो मान दिलबर नबीअ जो दीदार बि कराईंदो मान ॿियो त सभु कुझु ॾींदो मान जेकी घुरंदा ॾींदो मान हिन में लिखियो पियो आहे पर मां पंहिंजो दीदार बि कराईंदो 70,000 पर्दा परे थी वेंदा हा क़ुरान वारे खे छा चवंदो हे क़ुरान परन में उॾारे रब सां मिलाईंदुसि वजूह यौमइज़िन नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा क़ुरान वारा मुंह मथे कर रब दुनिया में न ॾिठो हुई पर यकीन हुई त अल्लाह आहे हाणे दीदार करे उहो थी तुंहिंजो रब दीद ई परे न कंदो चवंदो मुंहिंजो डरो ई नथो थिए अल्लाह ताला चवंदो घबरा न छंछर आचर सूमर अंगारो अरबा खम्स ये ॾींहं ख़त्म थी वेंदा जुमे जो ॾींहुं थींदो अठे ॾींहं मां अल्लाह जन्नतनि खे पंहिंजो दीदार हुजूर खे चई मां जो आहियां साईं काॾे चंड काॾे मां कीअं पुॼां जहाज त कोन्हे त उॾामी चंड ते पुॼां बंदूक त कोन्हे त गोली हणी ॿ धकयांसि रब चयो पैगंबर वेठी जाइ ते आंगुर मुबारक जो इशारो करण तुझो कम चंड खे ॿ धकरण मां रब जे ज़ात जो कम हीअं जो हुजूर इशारो कयो त अधु चंड जो अची झोल में किरियो सुभान अल्लाह सुभाणे कर हाणे इहो मौजज़ो ॾिसी ताक़त रब जी मौजज़ो असांजे इहो ॾिसी उते जो उते बख़्त वारा कलमो पढ़ी मुसलमान थी बदबख्त ए जादूगर आहे जो जादू न हो इहो मौज सुभान अल्लाह जो हरणी वारो भी मौजज़ो जो हरणी पई ॻाल्हाए जो नबीअ जा मौजज़ा सभिनी नबियनि खां मथे काफ़र पिया चवनिसि न मञींदासीं तोखे रसूल करे तुंहिंजो रब ताक़त वारो आहे त अज़ाब करे न असां नथा मञूं साईं हीअं था चवनि जंहिं पैगंबर अल्लाह अकबर कॾो को ख़त्म कया ना पर तोड़े जो निहारा थो कावड़ जे बाजार रहम थो अची वञे ओ जिब्रील ही आयत खणी वञ सोने नबी ॾे मा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फी पैगंबर जैं शहर में तू रहे अजाब किए कया ये मक्के वाला बच्चा प्यान तो मोहम्मद मुस्तफा जे कर अजाब किए क्या तुझे करे जो तू जन घिटन में घूमे मां अजाब किए कया सुभान अल्लाह चौड़ा जा ये चवन दा रसूल करे न मनींदासे जे ये बी आयत कुरान जी नाज़िल थो क्या इन में तुझी रिसालत भी हुंदी पर तुझे चईनी यारन जी भी तारीफ हो बड़ा कुरान मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन माहू अशिद्दाउ अलल कुफ़ार
रुहमाउ बैनहुम तराहुम रुकन सुज्जदा। यो मोहम्मद अल्लाह जो रसूल ये न पिया मन रब कुरान नाज़िल करे हुजूर जी रिसालत के बयान क्यों न कुरान रहे न नबी जी रिसालत रहे ये आहे कि न ॾाढा ॻाल्हायो न कुरान रहे न नबी जी नबूवत रहे क्यों जहान सजो रही पेंदो पर कुरान मजीद जे हिकड़े हरफ के लोडो नहीं कुरान अथी तो तुम भी रहो कुरान वयो का शय न रहंदी नबी सैया मौजूदा क्यों मथे कुरानिया उम्मे मोहब्बत उन वट नबी सही आया अम्मा ये बकरी तो वट बीठी आ मोकल दे तैन मो खीर डोहा तू असां थोरो ही आहियूं जंहिंजो ॾिसंदो गाह चऊं असुर जो थी भरी वो वरी ढोर के खाराईंदो वरी हे वो खीर पींदो अल्लाह अकबर अब ॻाल्हाए न कुरारी अचे सही बीमार बकरी हिन में कुछ आहे ही कोन नबी सही चयो तू मोकल त ॾेई ॾिस केर थो चवे वज़ुहा सोने चेहरे वारो थो चए हाँ जंहिंजे चेहरे जो बयान कुरान में जुल्फन जो बयान कुरान में राज़ी थियण जो बयान कुरान में हेरे चादर जो बयान कुरान में कंबल जो बयान कुरान में इखलाक जो बयान कुरान में उम्र जो बयान जो कुरान में जंहिंजे साहबिन जो बयान कुरान में अल बैतन जो बयान कुरान में वलियन जो बयान कुरान में शहीदन जो बयान कुरान में सिद्दीकन जो बयान कुरान में मोमिनन जो बयान कुरान में दादा जो सुभान अल्लाह समूरा चाहे सजो उम्मे मोहब्बत कुरारी अम्मा मोकल त ॾेई दे ॾिसू के अबा बकरी बीमारा कुरारी मोकल ॾिनी नबी ज़ैंदा चौन थां खणी अच थां वठी ॾोहणो था शुरू कन बिस्मिल्लाह निंड न कर कुरारा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम आदल परवारा एक थां खीर सां भरजियो अम्मा ॿियो खणी अच ॿियो भरजियो अम्मा टियों खणी अच टियों भरजियो आदल परवारा कुरारीअ जे घर जा ताव खुटी पिया बकरीअ मां खीर न पियो अल्लाह अखियों पट 4 ॾींहं थी हयाती कुछ करे कुरारी दी जय अब्बा मां त हीला क्या हिन में त खीर हुयो ही कोना हे त मुंहिंजो घर भरजी वियो आ खीर सां वारे वाह मुंहिंजा दिल पर नबी तुझो कुरारीअ खे समझाए अम्मा अग में तुझा था हाणे मां रहमतुल्लाह आलमीन जा हथ मुबारक खीर ॾियण वारो रब्बुल आलमीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन
एडो नबी ॾिनई जेको जहाननि जे लाइ रहमत बणिजी आयो, जंहिंजा मौजज़ा ॿुधायां राति पूरी थी वञे जो मौजज़ा न। साहबी आयो, सही पानी कोने, उठ उञा मानू उञा पानी कोने। नबी साईं चयो खलिल में पानी ॾिसो, हिय खलियूं ऊंधियूं क्यों, प्यालो पाणीअ जो निकितो आहे। रब हे मरिया त मुंहिंजे कढ केरु लॻंदो, पानी कोने। नबी साईं उन प्याले पाणीअ जेके हेॾे कंडे हेठों खाली टप रखायूं, मथों प्यालो अर्श वारो थो चए मुंहिंजा सोना नबी माखे कई जायूं पानी पैदा करण जूं, जबलनि मां पानी पैदा कया, आसमान मां मींहुं वसाया। व अंज़ल मिनस समाई माआ। हुजूर जो शान थो ॿुधाए, हुजूर जो अल्लाह आसमान में मींहुं वसाया, देर को जमीन में पैदा कया, देर कान दरिया समुद्र वहाया, देर कान मरजल बहरई। सुभाणे थकिजी पियो आहियां, दुआ कयो। 1 कलाक 7 मिनट वाइज कयो आहे, 5 मिनटन में खत्म कर दो। सुभान अल्लाह चो। मरजल बहरई यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुल ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। दरिया था वन, विच में सनो पर्दो आ बसर जेतिरो, ये ट्रोड़े मिठे के भी खारो क्या, हेॾो मिठो तो वहे हेॾो खारो। इहा मुंहिंजी तारीफ़ आ, इहा मुंहिंजी कुदरत आ, इहा मुंहिंजी ताक़त आ। कंहिंजी मुंहिंजी बदरिया वहायम, विच में बसर जेतिरो पर्दो न हो तो जड़त करे न हो। इहा मुंहिंजी ताक़त, मुंहिंजी नज़र। ओ जिन हो इंसान हो, मुझे केड़िन केड़िन नेमतुन जो इनकार कंदा हो। रब जूं नेमतूं गणण खां भी मथे त लिखण खां भी मथे। दरिया वहायो देर कान, पर पैगंबर तुझे मौजज़े खे वधाइणो। छा थे साईं, चई न प्याले में आंगुरियूं मुबारक विझणो तुझो कम, तुझे आंगुरन मुबारकन जे हिन विथन मां ईअं पानी वहाईंदो मांस जीअं मोटर मां पानी निकिरंदो आहे। वरी जो आंगुरियूं मुबारक बार कढियऊं त ज़रे जेतिरो सुराख बि न आहे। इहो थी असांजो। जाबर दावत कई थोड़ो ताम जंहिंमां सभु साबी खाई आ, न भाॼीअ में कर न मानीअ में कर। नबीअ जो लोहा मुबारक कौड़े खूह में पए त खूह भी मिठो थी। इहो असांजो नबी आ। खुदा करे आख़िरत में न नबीअ जी शफ़ाअत नसीब। एडी करम नवाज़ी कई, अज तो के पंहिंजे बैत में विहारियो थ। न त हिन महिल या निंड या टीवी या पादर जेॾी मोबाइल या रोडन ते पियो धिका खाईंदो अचे, पर अॼु एडी महिरबानी कई अथई जो बिश्तर जे बाग में विहारियो। मुबारक थो कलवड़ो साहबो, ॿी क़ौम वारो, सॼी जमात वारो, पोढ़ो जवान हो, गरीब हो, अमीर हो, अॼु क़ुरान जे सॾे ते आया हो। क़ुरान जो सॾो ईअं सम्झी ॼाण ॼणो जन्नत जो सॾो।
रब तो सदे पान जन्नत दे तौरे तो मोकले जन्नत दे सदराई इंजील मोकले जन्नत दे सदराई ज़बूर मोकले जन्नत दे सदराई आदम खां वठी असांजे नबी ताईं जन्नत दे सदराई पर पान तो जन्नत दे सदे वल्लाहु यदू इलल जन्नत वल मग़फ़िरा अल्लाह तो सदे जन्नत दे अचो मोमिनो अचो सखी सखावत करण वारो मस्जिदिन ते खर्च करण वारो 5 लाख हज ते खर्च करण वारो अचो मुझे रस्ते में ॼण वारो कुरान वारन जी खिदमत करण वारो अचो मोमिनो मां तो सजाऊं अचो त जन्नत भी जाऊं माफी भी जाऊं जन्नत भी माफी दुआ है अल्लाह ताला समूरन की हाज़री कबूल करे तां माल रिज़्क़ बच्चन में बरकत करे जन जलसो करायो अल्लाह ताला उन्हनि जे खैर के तो कबूल करे पर हिन जमात जे खैर के भी कबूल करे छो त कई दोस्त अनगुरियो खैर मस्जिदन में था जन मदरसन में तालिबन के यतीमन के गरीबन के शुक्र कर यो अल्लाह जो तोसां वापार हाँ मानुन जा पैसा जिना में चोरी में जुल्म में व्याज में पिराड में येड़न में हे नशन पतन में तो ते रब जो फजला जो 5 रुपया रब के रस्ते में तो दे अल्लाह तो चवई हेड़न प्रोग्राम कुरान वारन में रब तो जयमा ॾहूण करे मोटाई दींदो दुआ है अल्लाह ताला मुझे लफ्जन के कबूल करे ऐ मुझे अल्लाह जमात जे खैर के कबूल कर मोहतरम नात खान हाजी धनी